मां हटली गुलाम शाह खां असदुल्ला कलोड़ो अर्ज़ु पियो कयां वज़ीर आला सिंध जो ऐं जेके बि आला अमलदार आहिनि उन्हनि सभिनी खे 4 एकड़ ज़मीन हुई जंहिंमें चणनि जो फ़सुलु हो मुंहिंजो उहो गॾु करे पंहिंजे बचनि जे लाइ रोज़ी करण खां तयारु थियुसि त उनखे कंहिं ज़ालिम साड़े पीठी कयो आहे, उनखे बाहि ॾेई छॾियईं। मां सैयद मुराद अली शाह खे ऐं जेके बि आला अमलदार आहिनि DIG लाड़काणो SSP लाड़काणे खे इहो अर्ज़ु थो कयां त महिरबानी करे इहे नोटिस वठनि, मां सां इहे ज़ुल्म थियो आहे उनजो नोटिस वठी मुंहिंजे लाइ इंसाफ़ कयो वञे। ऐं जेकी बि असांजा सिंध जा अमलदार आहिनि मां सभिनी खे इहो अर्ज़ु थो कयां हथ ॿधी त महिरबानी करे हे मूंसां इंसाफ़ थिए। मुंहिंजी 6 महीननि जी बचनि जी रोज़ी 4 एकड़ ज़मीन जो चणनि जो फ़सुलु हो, उहो कंहिं ज़ालिम मुंहिंजो साड़े फिटी कयो आहे। मुंहिंजे लाइ वधि में वधि मां इहो हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त इंसाफ़ कयो वञे।